साग सियारे जी अहिड़ी सूखड़ी आहे जेका न रुॻो ॿहिराड़ियुनि पर शहरनि में बि हिक जेतिरी मक़बूल आहे ऐं अमीर तोणे ग़रीब हर माण्हूअ जी पसंदि जी भाॼी आहे। न रुॻो ज़ाइक़े पर तिबी हवाले सां बि सरिहं जो साग फ़ाइदनि सां मालामाल आहे। घणा माण्हू शौक़ मां साग खाईंदा आहिनि ऐं दावतुनि ते बि पेश कयो वेंदो आहे। चङी रीत घोटियल ऐं मखण जे पेड़े सां चांवरनि जी मानी हुजे त खाधनि जो शौक़ु रखंदड़नि खे ॿियो भला छा घुरिजे। सरिहं जे साग में अहिड़ियूं केतिरियूं ई ग़िज़ाई शयूं मौजूदु आहिनि जेके असांजी मजमूई सेहत लाइ फ़ाइदेमंद आहिनि। साग में फाइबर, प्रोटीन, विटामिन के, मैग्नीशियम, कैल्शियम ऐं विटामिन सी मौजूदु हूंदो आहे। हिन में आयरन हूंदो आहे जंहिंसां असां हेमोग्लोबिन वधाए सघूं था ऐं जिस्म में रत जी खोट जा इम्कान घटिजी वेंदा आहिनि। सरिहं जे साग में जेका मादनियात हूंदी आहे उहा असांजे जिस्म में मेटाबॉलिक अफ़ालनि खे बहितर बणाईंदी आहे। हिन सां माण्हू सुस्त नाहे थींदो ऐं सियारे में तंदुरुस्त रहंदो आहे। सियारे में तवानाई ॾींदड़ साग ॼण त हिकु चार्जर आहे जेको भरपूर तवानाई रखे थो ऐं हिन में देसी गीह या मखण शामिल करणु बहितरीन चूंड आहे। साग असांजे आंड्रनि जी सेहत खे बहितर कंदो आहे जंहिंसां कब्ज़ जा मसइला ख़तम थी वेंदा आहिनि ऐं इन्फेक्शन्स खां बि बचाव थींदो आहे। तिबी तहक़ीक़ुनि मूजिबि साग छातीअ जे कैंसर, फिफड़नि ऐं दिलि जी सेहत लाइ बहितर आहे, जॾहिं त ख़ुशगवार ज़िंदगी लाइ कोलेस्ट्रोल जी सतह खे बि घटाए थो। साग सां हॾा बि मज़बूत थींदा आहिनि ऐं जोड़नि जी तकलीफ़ घटिजी वेंदी आहे। हिन सां ज़हनी ऐं दिमाग़ी सेहत बि बहितर थींदी आहे। तंहिं करे जेकॾहिं सियारो शुरू थियण सां अव्हां साग नाहे खाधो त साग जो बंदोबस्तु करियो ऐं घर वेठे कुदरती ख़ज़ाने मां फ़ाइदो वठो।